में इमाम इब्नुल जौज़ी रहमहुल्लाह इन के ज़िक्र कयो ऐं चई त इन जा सभु रावी मजहूल आहिनि। सभु रावी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। सिंधी में इस्लामिक वीडियोज़ हासिल करण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज लाइक कंदा। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अज़ीज़ साथियो, रजब जे हवाले सां अहम मौज़ू असां बयान करे रहिया आहियूं। अॼु जे दर्स में असां सलातुर रग़ाइब जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। हिकु मशहूरु ज़माना नमाज़ पढ़ी वेंदी आहे जंहिंखे चयो वेंदो आहे सलातुर रग़ाइब, ऐं इन जो ताल्लुक़ बि रजब जे महीने सां आहे। इन महीने में इहा बिदाअत कई वेंदी आहे। ऐं हदीस बयानु कंदुसि जेका नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे मनसूब कई वेंदी आहे, जंहिंमें सलातुर रग़ाइब जो ज़िक्र आहे, जेका मौज़ू रिवायत आहे। रिवायत कहिड़े तरीक़े सां बयानु कई वेंदी आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, नऊज़ बिल्लाह, रजब शहरुल्लाहि व शअबान शहरी व रमज़ान शहर उम्मती। रजब अल्लाह जो महीनो आहे ऐं शअबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जे लाइ महीनो आहे। पहिरीं इहे उन हदीस जा अल्फाज़ आहिनि, मौज़ू हदीस। उन खां पोइ कुझु रजब महीने जूं फ़ज़ीलतूं ऐं पोइ नमाज़ जो तज़किरो आहे। उन में ईअं तज़किरो आहे त जंहिं शख़्स ख़मीस जे ॾींहुं रजब जे पहिरें ख़मीस ते रोज़ो रखियो ऐं पहिरें ई जुमे ते, यानी ख़मीस खां पोइ जेको जुमो ईंदो, उन ॾींहुं बाद नमाज़ मग़रिब ऐं इशा जे दरमियान 12 रकातूं पढ़ियूं। ऐं उन्हनि जी तरतीब ऐं तरीक़ो छा हूंदो? 12 रकातूं अलॻि अलॻि ॿ करे पढ़ियूं वेंदियूं। पहिरीं हर रकात में सूरतुल फ़ातिहा ऐं 3 दफ़ा सूरतुल क़द्र, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, ऐं 12 दफ़ा सूरतुल इख़लास, कुल हुवल्लाहु अहद, इहे पढ़ियूं वञनि। उन खां पोइ नमाज़ ख़तमु थिए त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते 70 दफ़ा दुरूद पढ़ियो वञे। पोइ दुरूद जो तरीक़ो कहिड़ो? अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही, इहो दुरूद पढ़ियो वञे। पोइ वरी सजदो कयो वञे ऐं सजदे में सुबूहुन कुद्दूसुन रब्बुल मलाइकति वर्रूह, इहा दुआ 70 दफ़ा पढ़ी वञे। उन खां पोइ सजदे खां उथण में 70 दफ़ा ॿी दुआ कई वञे। उहा दुआ कहिड़ी? जेका ॿिनि सजदनि जे दरमियान उहा दुआ कई वञे। उहा दुआ कहिड़ी? रब्बिग़फिर वरहम वतजावज़ अम्मा तअलम इन्नका अंतल अज़ीज़ुल आज़म। इहा दुआ पढ़ी वञे ऐं ॿियो सजदो बि अहिड़े तरीक़े सां 70 दफ़ा उन में सुबून कुद्दूस रब्बुल मलाइकति वर रूह पढ़ियो वञे। उन खां पोइ जेका बि हाजत, जेका बि ज़रूरत पेश कई वञे, अल्लाह साईं क़बूल कंदो ऐं उहो मसइलो हल थी वेंदो। मौज़ू रिवायत आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि त एॾी वॾी फ़ज़ीलत कंहिं नमाज़ जी हुजे ऐं उन नमाज़ खे न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िंदगी में पढ़ियो हुजे, न सहाबा इकराम उन ते अमल कयो हुजे, न ताबईन में अहिड़ी का ॻाल्हि मौजूदु हुजे, बल्कि 4हीं सदी हिजरी में इहो कमु शुरू थियो हुजे, त इन ॻाल्हि खे ॾिसण खां पोइ आउं सम्झां थो ॿी का दलील पेश करण जी ज़रूरत ई न आहे। वाज़े थी वियो त मौज़ू मन घड़त रिवायत आहे। अल मौज़ूआत में इमाम इब्नुल जौज़ी रहमहुल्लाह इन खे ज़िक्र कयो ऐं चई त इन जा सभु रावी मजहूल आहिनि। सभु रावी मजहूल आहिनि, यानी मजहूल रावी जंहिंजे बारे में को अतो पतो ई कोन्हे, मुहद्दिस आहे, मुअर्रिख़ आहे, छा आहे, उनजी का कैफ़ियत जी का ख़बर न आहे। इमाम ज़हबी रहमहुल्लाह फरमाए थो, इल्ला अल्लहुम लम युख़लक़ू, त इहे रावी पैदा ई कोन थिया आहिनि। माना जेके इहे रिवायत करण वारा आहिनि, न को मुहद्दिस आहिनि, न को कंहिंखे उन्हनि जे हालात जे बारे में ख़बर आहे। एतिरे क़दुरु ज़ईफ़ ऐं मौज़ू ऐं कूड़ा रावी आहिनि। अहिड़े तरीक़े सां इमाम नववी रहमहुल्लाह फरमाए थो त जेका नमाज़ सलातुर रग़ाइब जे नाले सां पढ़ी वेंदी आहे रजब में, ऐं अहिड़े तरीक़े सां जेका सलातुल अल्फिया पढ़ी वेंदी आहे शाबान जी 15 तारीख़ जी राति, इहे ॿई नमाज़ूं इन्हनि जे बारे में जेके रवायतूं पेश कयूं वेंदियूं आहिनि मौज़ू आहिनि। इहे ॿई बिदातूं आहिनि ऐं किथे बि इन्हनि जे लाइ सबूत नथो मिले। अहिड़े तरीक़े सां जेके मुहद्दिसीन बाद में
चौथी सदी खां बाद मुहद्दिसीन जेके बि आया इन्हनि सभिनि इन्हनि जो इनकार कयो ऐं इनखे बिदात करार ॾिनो ऐं कंहिं बि क़िस्म जो सबूत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां इन नमाज़ जे बारे में नथो मिले ऐं सहाबा इकराम खां बि सबूत नथो मिले। ऐं इहा मन घड़त रिवायत हिकु पंहिंजे तरफ़ां माण्हुनि ठाही ऐं कुझु माण्हू जेको पंहिंजो मर्तबो हासिलु करण जे लाइ ऐं माण्हुनि में इज़त ऐं शोहरत हासिलु करण जे लाइ इन राति ते जुमे जे ॾींहुं माण्हुनि खे गॾु करे मग़रिब खां इशा ताईं 12 रकातूं पढ़ाईंदा आहिनि ऐं पंहिंजो मर्तबो ज़ाहिरु कंदा आहिनि ऐं पंहिंजी इज़त वधाइण जे लाइ। त यकीनन हदीस में सही हदीस में किथे बि इन जो ज़िक्र ऐं तज़किरो नथो मिले। इहा मौज़ू रिवायत हुई जेका मूं तव्हांजे साम्हूं बयानु कई। अब्दुल हई लखनवी रहमहुल्लाह बि इन खे मौज़ू करार ॾिनो आहे बिल इत्तिफ़ाक़, यानी मुहद्दिसीन जो इत्तिफ़ाक़ आहे या मौज़ू ऐं मन घड़त रिवायत आहे। इन जी का बि हैसियत न आहे। इन जे करे बिदअत वारो अमल कयो वञे त उनजो गुनाह त मिलंदो पर सवाबु कॾहिं न थींदो। इन करे हर क़िस्म जी बिदअत खां बचो, छो जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान आहे कुल्लु मुहदसतिन बिदअ व कुल्लु बिदअतिन दलाला व कुल्लु दलालतिन फिन्नार। हर नई शइ दीन में दाख़िल करणु इहा बिदअत आहे ऐं हर बिदअत गुमराही आहे ऐं हर गुमराही जो ठिकानो जहन्नम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं तव्हांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।